मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम बसिलसिले दस्तार फजीलत तुलबाए इज़ाम इन दीनी इदारे जे ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां असां सभु शरीक आहियो। असांजा मेहमान ख़ास क़ाइद मिल्लत इस्लामी हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब मौजूद आहिनि। असुल ख़िताब उन्हनि जो थींदो। ॿ चारि ॻाल्हियूं अर्ज़ करे पंहिंजे जाइ खे वठंदुसि। अज़ीज़ो, असां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम आहियूं। असां हज़ूर जा उम्मती आहियूं ऐं असां हज़ूर जे तरीक़े ते हलण जा मुकल्लफ़ आहियूं। असां कंहिं ॿिए खां डिक्टेशन कोन वठंदासीं, न कंहिं ॿिए जी ग़ुलामी क़बूल कबी, न ॿिए खे पंहिंजे लाइ को मॉडल नमूनो पंहिंजो अख़ज़ कंदासूं। असां हज़ूर जे ज़िंदगी खे फॉलो कंदासीं ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तर्ज़ ज़िंदगी के अख्तियार कंदासीं। अल्लाह तबारक व तआला भी फरमाए तो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। पैगंबर पाक जे ज़िंदगी में तहां जे ज़िंदगी जो सोनो नमूनो रखियल आहे। ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुक्म ते हलण जे लाइ अल्लाह तबारक व तआला भी हुक्म फरमाए तो पियो, मा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। जेका शइ रसूल दे वठो उन ते हलो, जेका झले वठो उनखे फिटो कयो। असांखे हज़ूर जी ज़िंदगी ॾिसणी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे दौर जे अंदरि, मुबारक दौर जे अंदरि सभ खां पहिरियों क़ुरान पाक जी तालीम सहाबा किराम खे ॾिनी ऐं सहाबा किराम दुनिया खे तालीम ॾिनी। अॼु असां उन तालीम ते हलंदे हलंदे ही पंहिंजा इदारा क़ाइमु कया आहिनि। अॼु असांजे इन्हनि इदारनि ते नज़रे बद सां ॾिठो वञे थो पियो ऐं इन इदारनि खे ख़तमु करण जे नियत सां ॿाहिरियुनि जे इशारे ते ऐं तंग कयो वञे थो पियो। अज़ीज़ो, तव्हां असां मुस्लमान आहियूं, तव्हां असां कलमो पढ़ियो अथसीं, असां हज़ूर जे तरीक़े खे अख़ज़ कंदासीं ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तर्ज़ ज़िंदगी खे अख़्तियार कंदासीं। असां मरदा मरी वेंदासीं इंशाअल्लाह अज़ीम। क़ुरान जी तालीम, नबीअ जी तालीम ऐं पैगंबर जे हुक्म खे छॾे नथा सघूं पिया। हज़ूर जी ज़िंदगी असांजे लाइ उसवा हसना आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे हिन इदारनि खे ता क़यामत आबाद फरमाए। असांजा हे जेके दीन जा मुजाहिद पैदा थिया आहिनि, अल्लाह ताला इन्हनि खे दीन खे फैलाइण जे लाइ, इल्म खे फैलाइण जे लाइ, हज़ूर जे सुन्नत जे अफ़शा करण जे लाइ अल्लाह ताला हिननि में क़ुव्वत ऐं जुर्रत पैदा फरमाए ऐं अल्लाह ताला हिननि जी ख़ासि नुसरत फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।